समारिठियूं ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयो। मीरपुर माथेले मां एटीएम मशीन मां पैसा चोरी थियण वारे मामले में बैंक जो मुलाज़िम ई मुलविस निकितो आहे। पैसा चोरी कराइण में बैंक जो मुलाज़िम मुलविस निकितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेले मां एटीएम मां पैसा चोरी कराइण में बैंक जो मुलाज़िम मुलविस निकितो आहे। इन वारे सां तफ़सील मालूम कंदासीं। मीरपुर माथेले मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी लतीफ़, छा मामलो आहे? जी लिजा बिल्कुल ही हबीब बैंक डेरकी में हबीब बैंक जी एटीएम मशीन में 75 लाख रुपया जो चोरी वालो मामलो हो। ये सॼो मामलो मीडिया का कुछ में रखियो वियो ऐं उन मामले ते बैंक के एरिया मैनेजर अख्तर गिराइण की फरियाद ते 4 मुलाज़िमन खिलाफ केस दाखिल थियो कि जेके पैसा चोरी थिया इन मामले में संदसी बैंक जा जेके मुलाजिम आहिनि उहे जेके नी चोर निकिरी पिया आहिनि ऐं ही जेका शफ़क़त नाइच आहे, असद मलिक, मोहम्मद बख्श लिगारी, मेहताब सूबरो, 4 ॼणनि मथां केस दाखिल करायो वियो। एएसपी अयाज़ हुसैन पारां जेका आहे छापो हणी शफ़क़त नाइच जे घरां 22 लाख रुपया रोक जेके नी उहे हथ कया आहिनि, पर हिन महिल ॿिए पासे जिन सॼे मामले जी जांच में हलंदड़ आहे ऐं उन खां पोइ जेके घणी वटा ॼाण मिली आहे त 3 जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे पारां जेको आहे बचाइण जी कोशिशि कई पई वञे। उनमें असद मलिक आहे, मोहम्मद बख्श लिगारी आहे, मेहताब सूमरो आहे। ही एटीएम मशीन में पैसा हुआ जेके माना जेका पुलिस की जांच मूजिब जवाबदार जेको आहे शेख को जवाबदार आहे, उनसां गॾिजी करे रात ऊंदाई में एटीएम जो नंबर हुयो, कोड हुयो, उहो भी चोरी कयो हुयो। उनखां पोइ लाकर जी जेका चाबी उन ज़रिए उन पैसा चोरी किया विया। ही 75 लाख रुपया चोरी थिया, पर हिन वक़्तु जेके पैसा रिकवर थिया आहिनि 22 लाख रुपया रिकवर थिया आहिनि। बकाया जेके पैसा आहिनि 53 लाख रुपया उहे पुलिस जे लाइ मिसाल बणियल आहिनि। ॾिसी 53 लाख रुपया पुलिस जांच में बाजाब वापस कराए सके थी या न, पर हिन वक़्तु जेके ॿ जवाबदार जेके नी गिरफ़्तार किया विया आहिनि उहे जेल में आहिनि। ही 75 लाख रुपया बैंक में चोरी थिया। एएसपी पारां अयाज़ हुसैन इन सॼे मामले जी जांच करे पियो। उन जी जांच जो वधीक उन चयो आहे त इंक्वायरी में 3 ॼणा जेके नी बेगुनाह साबित थिया आहिनि ऐं वधीक असां जांच कयूं पिया। पर ॿिए पासे जेके ॼाण मिली आहे अमलो जेको आहे उते जेके ख़ासि तौर ते 4 मुलाज़िमनि सवाइ कुझु ॿिया जेके नी बैंक जा अमलो उहो पिणु मुलविस आहे। वधीक जेका आहे सॼे मामले जी पुलिस पारां जांच कई पई वञे। 22 लाख रुपया पिणु पुलिस जेके नी शफ़क़त नाइच जे घरां हथ करे वरिता आहिनि। जवाबदार शफ़क़त मां जेको ॿियो शेख जवाबदार आहे उन ॿिनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 4 जवाबदार पारां मथां केस दाख़िल आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी लतीफ़ वसीर इन वाले सां आगाह करण जे लाइ।